कांधला हिंदुस्तान जो एक शहर आहे। आज़ादी खां अॻु में जॾहिं पाकिस्तान हिंदुस्तान गॾु हा अंग्रेज़नि जी हुकूमत में, प्लाट जो को मसलो थियो मुसलमाननि ऐं हिंदुनि जे दरमियान। आख़िर मुसलमान चयो जेकॾहिं इहो प्लाट मूंखे मिली वियो त मां इन प्लाट में मस्जिद ठाहींदुसि। इहो ऐलान ॿुधी करे उन हिंदुअ बि चयो, जेको उन जो पाण खे मालिक दावेदार सम्झे पियो, त चई जेकॾहिं ही प्लाट मुंहिंजे हक़ में इन जो फ़ैसिलो थियो त मां हिते मंदरु क़ाइमु कंदुसि। मसलो उन्हनि जे ज़ाती प्लाट जो हो। हाणे उन खे मज़हबी टच ॾेई करे माण्हुनि खे विढ़ाइण जी कोशिश कयूं। हाणे मसलो ज़ाती प्लाट खां टपी मंदर ऐं मस्जिद जो थी वियो। इलाइक़े में खौफ़ हिरास वारो माहौल क़ाइमु थी वियो। आख़िरकार अंग्रेज़ जज वटि पहुता, साईं असांजो ही मसलो आहे। हिंदू चए थो त प्लाट माला आया मां हिते मंदरु क़ाइमु कंदुसि, मुसलमान चए थो त ही प्लाट माला आया मां हिते जेको मस्जिद क़ाइमु कंदुसि। इन सूरत हाल में आख़िर अंग्रेज़ जज करे छा? जेकॾहिं प्लाट सिर्फ़ मुसलमाननि खे ॾे थो त बि इंतिशार, हिंदू छो चुप कंदा? बाबा मंदर जो मसलो आहे न। जेकॾहिं प्लाट सिर्फ़ मंदर लाइ ॾियनि था त मुसलमान छो चुप कंदा? मस्जिद जो मसलो आहे न। उन मसले खे हेॾो मज़हबी टच ॾिनो। आख़िरकार उन अंग्रेज़ जज पुछा कयो त तव्हां वटि को अहिड़ो माण्हू आहे जेको शाहिदी ॾे ऐं उन ते ॿई तव्हां यकीन कयो? उन्हनि हिंदुनि चयो जी बिल्कुलु, असां तव्हांखे तन्हाई में हिकु नालो ॾींदासीं। आईंदा पेशी में, आईंदा हाज़िरी में तव्हां उन खे घुराए करे पुछा कजो, तव्हांखे ॿुधाईंदो त हिन प्लाट जो मालिक मुसलमान आहे या हिंदू आहे। उहो ई थियो। उन्हनि नालो ॾिनो मौलाना मुफ्ती मज़हर हुसैन साहब जो। कंहिंजो? मौलाना मुफ्ती मज़हर हुसैन साहब जो। मुसलमान ख़ुशि थी विया, हाणे बसि मस्जिद हिते ठही वेंदो। ऐं हिंदुनि में बि वावेला मचल हो, ऐं ज़मीन जा मालिक हो, तव्हां मंदर जी ॻाल्हि कयो पिया, हाणे तव्हां त फ़ैसिलो हिकिड़े मुसलमान खे ॾेई छॾियो आहे। उन पेशीअ में जॾहिं जज पुछा कयो मौलाना मुफ्ती मज़हर हुसैन साहब खां त मुफ्ती साहब ॾे ख़बर हिन प्लाट जो असल मालिक केरु आहे? उन मुफ्ती साहब ॿुधायो साईं ही प्लाट मुसलमान जो न आहे, ही प्लाट इन हिंदूअ जो आहे। त उते ई नारा लॻी विया, हाणे हिते मंदरु क़ाइमु थींदो। त उन जज मुफ्ती साहब खां पुछा कयो मुफ्ती साहब ॿुधाए ही प्लाट कंहिंजो आहे? चई साईं हिंदूअ जो आहे। जेकॾहिं हिंदूअ जो आहे त उहो त हिते मंदरु क़ाइमु करणु चाहे थो। मुफ्ती साहब चयो उनजी मर्ज़ी, प्लाट जो असल मालिक वारिस उहो आहे। जेकॾहिं मस्जिद क़ाइमु करे त बि उनजी मर्ज़ी, मंदरु क़ाइमु करे त बि उनजी मर्ज़ी। तव्हां असां उन खां पुछी सघूं था छा? जी मालिक चाहे फ़ैसिलो हिंदूअ जे हक़ में अची वियो। ऐं उन अंग्रेज़ जज जेके लफ़्ज़ लिखिया आहिनि उहे कमाल जा आहिनि। उन फ़ैसिले में उन अंग्रेज़ जज लिखियो त अॼु इस्लाम जी फतह थी आहे, मुसलमान हाराए विया आहिनि। इस्लाम खटे वियो ऐं मुसलमान हाराए विया आहिनि। ऐं हक़ीक़त बि आहे, अॼु मुसलमान खटनि था, इस्लाम हाराए थो पियो। असां ख़ुशि हूं त मुसलमान नारनि में हक़ीक़त में खोखला, दावानि में हक़ीक़त में खोखला। जॾहिं मुफ्ती साहब ॿुधायो त इहो प्लाट हिंदुनि जो आहे, भली जीअं वणे मंदरु क़ाइमु करनि या मस्जिद क़ाइमु करनि, त उन वक़्त जा मुसलमान उन मुफ्ती साहब खे गारियूं पिया ॾियनि त हे मुफ्ती तूं छा कयो आहे? छो गारियूं ॾिनऊं? त हुननि खे पक हो त हाणे हिते मस्जिद क़ाइमु थींदो, मुफ्ती साहब शाहिदी ॾींदो। हुननि खे अल्लाह यौम आख़िरत जी तरफ़ तो कोई तसव्वुर ना हो ना। सिर्फ जिद्दियत में ही शइ असांखे मिले इते मस्जिद क़ाइमु कयूं, सिर्फ जिद्दियत में ही प्लाट असांखे मिले त इते मंदरु क़ाइमु कयूं। ज़िद जे करे, अना जे करे उन्हनि सारो मसलो बिगाड़े छॾियो। ऐं उन ज़िद जे करे जंहिं सही फतवा ॾिनो उन खे मुसलमान गारियूं पिया ॾियनि। मुफ्ती साहब तूं ही छा करे छॾियो आहे? ऐं मुफ्ती साहब जे इन शाहिदीअ जे करे उहे हिंदू मुफ्ती साहब वटि अची करे साईं असांखे कलमो पढ़ायो न।
ऐं उन्हनि न सिर्फ कलमो पढ़ियो बल्कि उन ज़मीन जे उन प्लाट जे मालिक ऐलान कयो इते मंदिर न हाणे इते मस्जिद कायम कंदासीं।